तड़ी ॾियण या तड़ी चाढ़ण। धमकाइण। अहिड़ी त तड़ी चाढ़ीमांस जो यकदम उथी भॻो। ततीअ थधीअ काहण। हमेशह उद्दम कंदो रहण। वक़्तु न विञाए, ततीअ थधीअ काहींदो रहो, हिकु ॾींहुं ज़रूरु कामयाबु थींदे। तपी बाहि थी वञण। तमामु घणो गुस्सो करण। हर नंढीअ वॾीअ ॻाल्हि ते ईअं तपी बाहि छो थो थी वञे। तर खां अॻु बर खाइण। नफ़े खां अवल मूड़ी खाइण। हिन भाईवार ते न भाड़, हीउ त तर खां अॻे बर खाई वियो आहे। तर खोटी हुअण। गैर मौजूदगी हुअण। मुल्क में अञा बि सुठनि माण्हुनि जी तर खोटी कान्हे। तरा लॻी वञण। वाइड़ो थी वञण। घर में घिड़ियुसि त सॼो सामान टिड़ियल पखड़ियल ॾिसी मुंहिंजा त तरा ई लॻी विया। तॾो खणाइण। नालो निशान मिटाए छॾण। अमलदार सचा थियनि त रिश्वतखोरीअ जो तॾो खणाए सघिजे थो। तलवार खे घुणा लॻण। काइर थियण या ताक़त घटिजण। तूं मुक़ाबिलो करण खां ॾकी पियो, लॻे थो तुंहिंजी तलवार खे घुणा लॻी विया आहिनि। तख़्त बख़्त वारो थियण। सुठीअ क़िस्मत वारो हुअण। ॿुधो अथमि त ॾाढो पैसो पियो कमाई, तख़्त बख़्त वारो थी वियो आहीं। तओ न चाढ़ण। बुख में गुज़ारण। पैसे जी तंगीअ करे राधा जे घर अॼु बि तओ कोन चढ़ियो आहे। ताब में रखण। दड़के में रखण। पुट खे पंहिंजे ताब में रख, न त हथनि मां निकिरी वेंदोए। तात हुअण या तात लॻण। यादि हुअण। जनक खे धीउ जी तात बीमार करे छॾियो। तानी पेते पट हुअण। सचो ऐं ईमानदार हुअण। तूं हुन ते भरोसो करे सघीं थो, हू तानी पेती पुटु आहे। ताड़ी हिकु हथ सां न वॼण। कंहिं हिक जो ॾोहो न हुअण। जेतिरो मुंहिंजो ॾोहो आहे, तुंहिंजो बि ओतिरो ई ॾोहो आहे। ताड़ी कॾहिं बि हिक हथ सां कान वॼंदी आहे। तांघी में तुरहो ॿधण। मुंड में ई तयारी करे छॾण। भले इम्तिहान में 2 महीना पिया आहिनि, पर तांघे में तुरहो ॿधंदे त तो लाइ सुठो आहे। तारो बुलंद थियण। क़िस्मत सुठी थियण। हर अख़बार में हुन जो इंटरव्यू पियो अचे, वाकई अॼुकल्ह हुन जो तारो बुलंद आहे। तिरनि मां तेल कढण। ॿिए मां ज़ोरीअ पंहिंजो फ़ाइदो हासिल करण। दुकानदार पंहिंजो फ़ाइदो त ग्राहकनि मां ई वठंदो, तेल त तिरनि मां ई निकिरंदो न। तिर्क ताल करण। अटकल बाज़ी करण या कूड़ा बहाना ठाहिण। महिनत करण तोखां पुॼे कान थी, रुॻो पियो तिर्क ताल करी। तिरुनि भर पवण। सफ़ा पट पवण या घणो नुक़सान थियण। तिरुनि भर किरंदे बि अञा तक भर कोन छॾियो अथई। तिरीअ ते सिर रखण। जान ॾियण लाइ तयारु रहण। सिपाही लड़ाईअ जे मैदान में सिर तिरीअ ते रखी लड़ंदा आहिनि। तिरीअ ते बेइज्जत हुअण। तुर्त सभु सहूलियतूं मिलण। तूं पाण बि त कॾहिं को कमुकार कर, तोखे त तिरीअ ते बेइज्जत खपे। तिरीअ तेल न लाइण। क़बूल न करण। अहिड़ो त निठुर आहे जो हेतिरो सम्झाईंदे बि तिरीअ तेल नथो लाइण ॾे। तिरीअ में ख़ारिस थियण। पैसनि मिलण जी उमेद हुअण। अॼु मुंहिंजे साॼी तिरीअ में ख़ारिस थी पई आहे, लॻे थो त अॼु किथां न किथां पैसा मिलणा आहिनि। तीर न घुसण। ताव न घुसण या कामयाब थियण। हू ॾाढो होशियारु आहे, हुन जो तीर कॾहिं कोन घुसंदो आहे। तीलीअ मां थंब करण। अजायो वधाउ करण। ॻाल्हि त बिल्कुलु मामूली हुई, पर शीला खे तीलीअ मां थंब करण जी आदत आहे। 3 वाल करण। घटि वधि अघ में विकिणण। अॼुकल्ह धंधो हलेसि कोन थो, इन करे मिड़ेई पंहिंजा टपड़ पियो 3 वाल करे। 13 तालो हुअण। ठग या चालाक हुअण।
हिन सां पुॼणु सवली ॻाल्हि नाहे। हीउ त आहे ई 13 तालो। ठप ठरण या ठरी वञणु। अजब या डप में चुप थी वञणु। पुटुस जॾहिं जुदा घर करण जी ॻाल्हि कई त हुन जा त ठप ई ठरी विया। ठाठारकी ॿिली हुअणु। गोड़ घमसान जो असर न थियणु। हीउ त आहे ठाठारकी ॿिली, सो लाउड स्पीकर जो हिन ते कहिड़ो असर थींदो। ठाले ॿधा टका मिलणु या ॾियणु। तमामु घणा पैसा मिलणु या ॾियणु। जे धीउ जी शादी वॾे घर में कराइणी अथई त ठाले ॿधा टका ॾियण लाइ तयारु रहो। ठिकर भञणु। ॾोहु विझणु। किताब हुन खां गुम थियो आहे पर ठिकर भञे थो मूं ते। ठिकर ठोके वठणु। जाचे जूचे ख़रीदारी करणु। ठिकर बि ठोके वठिबो आहे। तूं त पुट जी माइटी थो करीं, सो जाच चूच चङीअ तरह कजे। ठिकड़ीअ सनानु करणु। मथाछिरो सनानु करणु। तो त अॼु सनानु अहिड़ो कयो आहे जहिड़ो ठिकड़ीअ सनानु। ठूंठ हणणु। ॻुझो इशारो करणु। मूं त हुनखे ॾिठो ई कोन। दोस्त ठूंठ हईं तॾहिं मुंहिंजो ध्यानु वियो। ठूंठियूं हणणु। ख़ुशियूं करणु। जॾहिं खां पास थियण जो ॿुधो अथसि तॾहिं खां पियो ठूंठियूं हणे। ठेंग टिपा ॾियणु। नचणु टिपणु। लाटरी खुलण जी ख़बर ॿुधंदे ई हू ठेंग टिपा ॾियणु लॻो आहे। टपड़ न हुअणु। लछण न हुअणु। हिन में त को टपड़ ई कोन्हे। हीउ न नौकरी करे सघंदो न ई को धंधो। टपड़ टेशन ते हुअणु। को अफ़ाल न हुअणु। हुनखे त कंहिं ॻाल्हि जी का ख़बर ई नथी पवे। हुन जा त सदाईं टपड़ टेशन ते हूंदा आहिनि। टटूअ खे टारो हणणु। लियाकत मूजिबि कमु वठणु। टटूअ खे टाड़ो ऐं ताज़े खे इशारो काफ़ी आहे। टकर टाकणु। मुश्किल कमु करणु। मूं हेतिरा टकर टाके तोखे नौकरी वठी ॾिनी ऐं तूं उहा छॾे आयो आहीं। टकरूं हणणु। मुक़ाबिलो करणु या बराबरी करणु। हुन ते बदनामूसी जो केस करणु आहे पत्थर सां टकर हणणु, जंहिंमां कुझु वरंदो कोन। टक मां वर लाहिणु। सिधो करणु या सेखत ॾियणु। मूंसां जे अहिड़ो हली त मां त टक मां वर लाहे छॾियां। टका उॾाइणु। फिज़ूल ख़र्च करणु। अजाया टका उॾाइण सां खूह बि खुटियो वञनि। टका वठणु। पूरो फ़ाइदो वठणु। हिन सां विढ़ण मां कहिड़ा टका वठींदे। टके टीह लॻणु। ॾाढी सस्ताई थियणु। अॼुकल्ह क्लार्क त टके 30 पिया मिलनि पर घर में कमु करण वारो नौकर कोन थो मिले। टको ॾेई टांडो खणाइणु। तमामु सुस्त हुअणु या वॾ माणपाई ॾेखारणु। हिन जा हॾ अहिड़ा त वेहिजी विया आहिनि जो हूअ त टको ॾेई थी टांडो खणाए। टंग खणी बीहणु। हिसाब में घटि वधाई हुअणु। हिसाब किताब रखियल बि साफ़ आहे पर अलाए छो हिसाब टंग खणी थो बीहे। टंग हेठां लंघाइणु। कंहिंखे नीचो ॾेखारणु। परवाह न कर, ॾिस त मां कीअं थो हुनखे टंग हेठां लंघायां। टंग टंग ते चाढ़े वेहणु। बेपरवाह थियणु या का बि चिंता न हुअणु। अड़े तूं कुझु कमकार छो नथो करीं? ईअं टंग टंग ते चाढ़े वेठो हूंदे त उन मां छा थींदो? टंगूं भञणु। सख़्तु मार ॾियणु। जे वरी कॾहिं मूं तोखे सिगरेट छिकींदो ॾिठो आहे त मां तुंहिंजूं टंगूं भञे छॾींदुसि।